दोस्तों ही कहानी हिकिड़े कारड़े ग़ुलाम जी भाग जी। अदा हिकिड़ो बादशाह हो। बादशाह जो त बादशाह पाण धणी पाक पाण आहे पर ही बि दुनिया जे वॾे टुकरे ते बादशाही कंदो हो। उन बादशाह जे बादशाही में हिकिड़ो शाहूकार रहंदो हो। हिकिड़ो शाहूकार सौदागर रहंदो हो जंहिं खे अलाह साईं सिर्फ़ु हिकिड़े धीउ जी औलाद ॾिनी। उन सौदागर खे अलाह साईं ॿियो औलाद ई न ॾिनो, सिर्फ़ु हिकिड़े न्याणी जी औलाद ॾिनी। उहो सौदागर पाण गुज़ारे वियो। उन सौदागर खे अलाह साईं अहिड़ी ख़ूबसूरत धीउ ॾिनी जो उन जे हुस्न ते वॾा वॾा परियूं शहज़ादियूं बि शर्माईंदियूं हुयूं। एॾो उनखे अलाह साईं हुस्न में बेमिसाल कयो। उनजी हुस्न त एतिरी हुई जेकॾहिं उनजे ख़ूबसूरत जिस्म में का मख वग़ैरह वेंदी हुई उनजो बि दाग़ ठही वेंदो हो। ख़ूबसूरती जे करे उनजो दाग़ बि चिटो नज़र ईंदी हुई। एॾो त उनखे अलाह साईं हसीन व जमील बणायो। उहो शाहूकार जी धीउ पंहिंजे माउ सां गॾु रहंदी हुई। पीउ धन जो गुज़ारे वियो, पंहिंजे माउ सां गॾु रहंदी हुई। सौदागर जी धीउ अॼु नंढी सुभाणे वॾी नेठ अची जवान थी। जॾहिं जवान थी तॾहिं हुनजे माउ खे अची पंहिंजी धीउ जी ॻणती वराई त हाणे मुंहिंजी धीउ बि जवान थी आहे। धीउ ऐं साह इहे ॿई पंहिंजा न आहिनि, इहे हमेशह वञणा आहिनि। सो हिन खे अची ख़्यालु वरायो छो न हाणे धीउ जी शादी कराइजे। सो उन टाइम हिकिड़ो अक़ीदो हूंदो हो त वारी जा ॿ बुकियूं खणी मथे उछराइबी हुयूं। उन में जेको बि नज़र ईंदो हो उन हिसाब सां अंदाज़ो लॻाए उन हिसाब सां उन्हनि खे राज़ जी ख़बर पइजी वेंदो हो। सो उन सौदागर जी ज़ाल बि उन इल्म खे ॼाणे पियो। सो इन जे करे मतिलबु त हिन इहो आज़माईंदो कयो त मुंहिंजी धीउ जी शादी कंहिंसां थींदी। उहो कहिड़ो ख़ुशि नसीबु आहे जंहिंजी शादी मुंहिंजे धीउ सां थींदी। सो हिन बि वारी जा ॿ बुकूं खणी मथे जो उछरायूं त हीउ ॾिसी हैरान थी वियो, सफ़ा हैरान थी वियो। हिन जो हिकिड़ो ग़ुलाम हूंदो हो जेको एॾो ख़ूबसूरत हूंदो हो जो सफ़ा कारो ॾांबर, मतिलबु त सफ़ा सीधी कारो ॾांबर। उन सां गॾु केरु मानी बि न खाईंदो हो। सो हिन जॾहिं वारी जा ॿई बुकूं उछरायूं, सो जॾहिं हिन खे इहा मालूम थी वई त मुंहिंजी धीउ जी शादी मुंहिंजे कारड़े ग़ुलाम सां थींदी। सो हिन जा पिता ई सड़ी विया, सफ़ा कावड़ में कारो ॾांबर थी वियो। दिलि में सोची मुंहिंजी हेॾी ख़ूबसूरत धीउ जंहिंजे हुस्न में वॾा वॾा परियूं ऐं शहज़ादियूं बि शर्माईंदियूं आहिनि। सो मुंहिंजी धीउ जी ही कहिड़ी बाग़ आहे जो हिन कारड़े ग़ुलाम सां मुंहिंजी धीउ जी शादी थींदी। सो सफ़ा सड़ी कारो ॾांबर बणिजी वियो। लेकिन ॿीहर बि हिन साॻी तरह जॾहिं वारी जा बुकियूं खणी मथे जो उछरायूं, वरी साॻी तरह ही ॾिसी हैरान थी वियो त मुंहिंजी धीउ जी शादी हर हाल में मुंहिंजे हिन कारड़े ग़ुलाम सां थींदी। सो सड़ी सफ़ा बाह थी वियो त भला मुंहिंजी हेॾी ख़ूबसूरत न्याणी, मुंहिंजी हेॾी ख़ूबसूरत धीउ, उनखे अलाह साईं एॾो त हसीन व जमील बणायो जो हुनजे जिस्म में जेकॾहिं का मख वग़ैरह वेंदी आहे त उनजी बि दाग़ परे ताणी ॾिसण में ईंदी आहे। भेण वञ, मुंहिंजी धीउ जी नसीब केॾी ख़राबु आहे जो हिन जी शादी हिन कारे ॾांबर सां थींदी। सो हिन जा पिता ई सड़ी विया। दिलि में सोचईं त हाणे जेकॾहिं ग़ुलाम खे तड़े कढंदुसि त थी सघे थो ग़ुलाम मूंखे नुक़सानु पुॼाए। सो हिन हिकिड़ी अटकल करे हिन मां जिंद छॾाइण लाइ हिन खे बगदाद मोकिलियईं। बगदाद में हिकिड़ो वॾो नजूमी रहंदो हो जेको राज़ ॼाणींदो हो। सो हिन खे उन तरफ़ रवानो कयईं, बगदाद तरफ़ रवानो कयईं। हिन खे चयईं बगदाद जे
फलाणे कुंड में हिकिड़ो अला सिफ़त फ़क़ीर रहंदो आहे। तूं ओॾां निकिरी वञ, 12 महीननि जो पंधु आहे, तूं ओॾां निकिरी वञ, वञी हिसाबु कर, वञी उन फ़क़ीर खां पुछा कर त मुंहिंजी ख़ूबसूरत धीउ जी शादी कंहिंसां थींदी। सो ग़ुलाम हुकुम जो बंदो हिन पंहिंजे मालिकाणी खे चयो, मूंखे सफ़र जो सामान ॾे त आउं रवानो थियां। सो हिन खे हिकिड़ो भलो घोड़ो ॾिनई, खाइण पीअण जो सामान जेके उन टाइम खारकूं वग़ैरह थींदियूं हुयूं या सुकल मानी मिठियूं मानियूं, हिन खे 12 महीने जो सामान ॾिनई। ऐं अॻे ज़माने में जेका कलियूं वग़ैरह थींदा हुआ पाणी पीअण लाइ, मश्क, उहो बि हिन खे ॾिनई त वञ बगदाद ऐं उते मुंहिंजे धीउ जी बारे में पुछा कर त मुंहिंजी धीउ जी शादी कहिड़े ख़ुशि नसीब सां थींदी। तो हिन इहो बहानो करे हिन पंहिंजे ग़ुलाम खे तड़े कढियो। दिलि में सोचींदा हाणे ग़ुलाम वेंदो, 12 महीननि जो पंधु आहे, 12 महीना वञणु 12 महीना मोटण जो, हे रस्ते में उञनि बुखनि में मरी वेंदो, मुंहिंजी धीउ जी बि जान छुटी वेंदो। सो हिन इहो बहानो बणाए पंहिंजे ग़ुलाम खे त ओॾां रवानो कयईं। हिन जो ग़ुलाम होरींदो हकलींदो अॻियां वञे त हिकिड़ो बकरार हिन खे ॾिसण में आयो। हिकिड़ो बकरार ॿकरियूं चारींदो हिन खे ॾिसण में आयो। बकरार हिन खे ॾिसी चयो, हिन खे ॾिसी चयईं त मुसाफ़िर केॾां थो वञी, तूं केॾां थो वञी, पंहिंजो हाल अहिवाल ॾिजां, तूं केॾां थो वञी, किथां अची थो किथां वञी थो, मूंखे पंहिंजो हाल अहिवाल ॾिजां। उन कारड़े सीधी कारड़े ग़ुलाम हिन खे पंहिंजो अहवालु ॿुधायो त दरअसल आऊं हिकिड़े सौदागर जो ग़ुलाम हुउसि, उहो पाण गुज़ारे वियो, उनजी हिकिड़ी धीउ आहे, हाणे उनजी ज़ाल खे अची ॻणती वराई त मुंहिंजी धीउ जी शादी कहिड़े ख़ुशि नसीब सां थींदी। हाणे आऊं वञा थो बगदाद, उते हिकिड़ो अला सिफ़त फ़क़ीर आहे, उन खां वञी शाहूकार जी धीउ बाबति पुछा कंदुसि त उहा कहिड़ी ख़ुशि नसीब आहे जो हुन जी शादी उन ख़ूबसूरत हसीन व जमील धीउ सां थींदी। उन शाहूकार खे अलाह साईं एॾो त हसीन व जमील धीउ ॾिनी जो हुन जे ख़ूबसूरती में वॾा वॾा परियूं ऐं शहज़ादियूं बि शर्माईंदियूं आहिनि। उनखे अलाह साईं एॾो त हसीन व जमील बणायो आहे। ऐं ओॾां थो वञा, उते वञी उन अला सिफ़त फ़क़ीर खां सॼो राज़ मालूम करे अची पंहिंजी मालिकाणी खे ॾींदुसि। तो हिन पंहिंजो समूरो अहवालु ॿुधायो त आऊं ओॾां थो वञा। बकरा चयो यार वाह जो कमु थियो आहे, वञी थो त भला पंहिंजे कम लाइ हिकिड़ो भलाई मूं ते बि कर, हिकिड़ो भलाई मूं ते बि कर। मूंखे ॿकरियूं चारींदे विरह गुज़री विया, उते वञी उन फ़क़ीर खां पुछा कर त आख़िरकार मुंहिंजे हिन ॿकरियुनि मां कॾहिं जान छुटंदी, मुंहिंजे हिन ॿकरियुनि खां कॾहिं जान छुटंदी। विरह थी विया ॿकरियूं चारींदे चारींदे। हाणे वञी थो त पंहिंजे कम लाइ, वञी उन फ़क़ीर खां पुछा कर त मुंहिंजो हिन ॿकरियुनि खां कॾहिं जान छुटंदो। हुन कारड़े ग़ुलाम बकरार खे चयईं बराबरि अदा आऊं उन फ़क़ीर खां तुंहिंजे बारे में पुछा कंदुसि, मूंखे वरी कहिड़ी तकलीफ़ आहे, वञा थो तूं ईअं पंहिंजे कम लाइ, तुंहिंजी बि आऊं पुछा कंदुसि, तूं को गणती न कर। सफ़र वॾो आहे, थी सघे थो मूंखे साल ॾेढ लॻनि, आऊं वापसी हिन रस्ते सां ईंदुसि, तोखे समूरो अहवालु ॿुधाईंदुसि त हुन फ़क़ीर तुंहिंजे बारे में छा ॿुधायो। सो हुन बकरा ॾाढो ख़ुशि थियो, हिन खे खीर पीआरियईं, पाणी जो मश्क खूह मां वञी भरे ॾिनई। हिन सही सफ़र अॻिते पंहिंजी जारी रखी, हीउ होरींदो हकलींदो अॻियां वञी त हिकिड़ो हारी हर पियो काए, सो हिन खे ॾिठईं, सम्झी त को मुसाफ़िर आहे,
सो अॻे ज़माने में जॾहिं माण्हू माण्हू खे ॾिसंदो हो त ॾाढा ख़ुशि थींदा हुआ। अॼुकल्ह जो ज़मानो कोन्हे जो माण्हू माण्हू खां बेज़ारु आहे। अॻे ज़माने में जेकॾहिं को ओतिरो माण्हू ॾिसंदा हुआ त ॾाढो ख़ुशि थींदा, यार किथां जो मुसाफ़िर आहे, पोइ हाल वाल वञींदा हुआ। पोइ हिन जॾहिं उन कारड़े ग़ुलाम खे ॾिठो त हिन खे चयईं, भाऊ केॾांहुं थो वञे, केरु आहीं, केॾांहुं थो वञी, किथां जो मुसाफ़िर आहीं? सो हिन कारड़े ग़ुलाम साॻी तरह पंहिंजो किसो करे उन हारी खे ॿुधायो। हारी खे चयईं, आऊं बगदाद वञां थो, उते हिकिड़ो अलाह सिफ़त फ़क़ीर रहंदो आहे, हिकिड़ो अलाह सिफ़त फ़क़ीर रहंदो आहे। आऊं ओॾां थो वञां, उते वञी आऊं पंहिंजे मालिकाणी जी धीउ जे बारे में पुछा कंदुसि। मुंहिंजे मालिकाणी जी धीउ खे अलाह साईं एॾो त ख़ूबसूरत बणायो जो हुनजे हुसन में वॾा वॾा परियूं ऐं शहज़ादियूं शर्माईंदियूं आहिनि। हाणे मुंहिंजी मालिकाणी मूंखे ओॾां रवानो कयो त बगदाद में वञी अलाह सिफ़त फ़क़ीर खां जांच करे मालूम करे ॿुधा त मुंहिंजे ख़ूबसूरत धीउ जंहिंखे अलाह साईं एॾो त हसीन व जमील बणाई जो हुनजे ख़ूबसूरती जे मट ॿियो केर बि कोन्हे, वञी पुछा कर त मुंहिंजे धीउ जी शादी कंहिंसां थींदी। वञी जांच करे ॿुधा त मुंहिंजे ख़ूबसूरत धीउ जी शादी कंहिंसां थींदी। साऊं ओॾां थो वञां। जॾहिं हारी हिन जो समूरो अहवालु ॿुधो, सम्झई त हीउ वाक़ई कंहिं अलाह सिफ़त दरवेश ॾांहुं वञे थो। सो हिन कारड़े ग़ुलाम खे चयईं, भाऊ वञी थो त पंहिंजे कम लाइ हिकिड़ो भलाई मूं ते बि कजांइ, हिकिड़ो भलाई मूं ते बि कजांइ। मूंखे हिन ज़मीन खे काईंदे विरह गुज़री विया। ही मुंहिंजे ज़मीन जे टुकड़े में अलाए कहिड़ो राज़ आहे जो आऊं हिन ज़मीन खे घणो ई महिनत कंदो आहियां। जॾहिं फ़सुलु तयारु थींदो आहे त फ़सुलु पचंदो कोन्हे, जेको फ़सुलु हिन में काईंदो आहियां उहो पचंदो ई कोन्हे। सो अलाए हिन ज़मीन में कहिड़ी करामत ख़राबी आहे जो जेको बि फ़सुलु आऊं महिनत सां काईंदो आहियां पचंदो कोन्हे, उअं ई साओ ई बीह रहंदो आहे। आऊं मजबूर थी उहो फ़सुलु ईअं लुणी उन में जेके बि अन्न वग़ैरह निकिरंदो आहे त सही आहे, न त घणो करे माल वग़ैरह खे ॾींदो आहियां, छाकाणि त पचंदो आहे कोन। हाणे वञूं थो त पंहिंजे कम लाइ इहो राज़ मालूम करे अचे त मुंहिंजे हिन ॿनी में आख़िर कहिड़ी ख़राबी आहे जो आऊं एॾी महिनत कयां थो तॾहिं बि फ़सुलु ईअं मुंहिंजो लुड़ी थो वञे। वञी थो त पंहिंजे कम लाइ भला इहो राज़ मुंहिंजो मालूम करे अचे। कारड़े ग़ुलाम चयो, वॾा बराबरि, तुंहिंजो बि मां पुछा कंदोमांसि। सो हिन हारी खां मोकिलाए अॻियां रवानो थी वियो। योरींदो अकलींदो अॻियां वञे त हिकिड़ो दरिया आहे, हिकिड़ो वॾो दरिया आहे। हाणे जॾहिं दरिया जे कप ते पहुतो, हाणे सोचीं त वञ भणे जा पुट, हाणे हिन हेॾे दरिया खे आऊं कीअं टपां, दरिया आऊं कीअं लंघां। सो हिन ॿेड़ी जाचण जी घणी कोशिशि कई त मतां को ॿेड़ी मिली वञे, को पतण या को मला मिली वञे त आऊं ही दरिया टपी अॻिते सफ़र जारी कयां। हीउ उन्हनि ख़्यालनि में हो त हिकिड़ो मच्छी ॿाहिरि निकिरी आयो। मच्छी तरंदो हिन जे साम्हूं आयो। हिन खे चयईं, ए मुसाफ़िर छो परेशान आहीं? कहिड़ी परेशानी अथई जो तूं परेशान हिन हाल में अची हिते बीठो आहीं? तोखे कहिड़ी परेशानी आहे? हिन समूरो अहवालु हुन मच्छी खे ॿुधायो। मच्छी खे चयईं, आऊं बगदाद थो वञां, मुंहिंजे मालिकाणी मूंखे मोकिलियो उनजी धीउ जी शादी जे बाबति राज़ हुन अलाह सिफ़त फ़क़ीर खां मालूम करिणो आहे। सां ओॾां थो वञां। हाणे अची हिन जे करे परेशान आहियां त हिन दरिया खे आऊं कीअं टपां। हेॾे सारे दरिया खे टपण लाइ को ॿेड़ी कोन्हे। हाणे आऊं इन जे करे परेशान आहियां।
मच्छी जॾहिं हिन जो समूरो अहवालु ॿुधईं सो हिन खे चयईं दरिया टपाइणु मुंहिंजो कमु आहे। हिकिड़ो भलाई मूं ते बि कजां, हिकिड़ो भलाई मूं ते बि कजां जो आऊं हिन वॾे दरिया में रहंदो आहियां। आऊं घणी कोशिशि कंदो आहियां जो पाणी जे गहराई में हलियो वञा, लेकिन अलाए मूं में कहिड़ी ख़राबी आहे जो पाणी मूंखे हेठि नथो चढ़े। ऐं घणा ई हीला हलाया वस कया आहिनि जो पाणी जी गहराई में हलियो वञा। मूं में अलाए कहिड़ी बुराई आहे जो पाणी मूंखे हेठि लहण ई न पियो ॾिए। हाणे वञी थो त पंहिंजे कम लाइ इहो राज़ मालूम करे अचिजांइ त आख़िरकार हेॾे दरिया में आऊं दरिया जे मथां छो तरंदो आहियां, गहराई में वञणु छो पाणी मूंखे नथो ॾिए। इहो राज़ मुंहिंजो मालूम करे अचिजांइ। उन कारड़े ग़ुलाम चयो, मच्छी खे चयईं बराबरि आऊं तुंहिंजो राज़ मालूम करे ईंदुसि। हाणे मूंखे दरिया टपा त आऊं ओॾां वञां। सो मच्छी हिन खे चयो, कारड़े ग़ुलाम खे चयईं त हाणे मुंहिंजे पुठी में क़ाबू थी वेही रह त आऊं तोखे दरिया टपायां। सो हिन कारड़े ग़ुलाम देरि न कयो, मच्छी जे पुठी ते वेठो। मच्छी हिन खे दरिया जो हुन भर छॾियो। हिन मच्छी खां मोकिलाए पंहिंजो सफ़र अॻियां शुरू कयईं, सफ़र जारी रखियईं। घोड़ो उन दरिया जे कप सां ॿधी चढ़ियईं। दरिया जे कप सां ॿधी चढ़ियईं त जेकॾहिं वापसी ते आयुसि घोड़ो हूंदो त रवानो थींदुसि, न त राज़ मालूम करे इन तरह सां पंधु ईंदुसि। सो हिन अॻिते बगदाद तरफ़ सफ़र जारी रखियो। इहो होरींदो हकलींदो 12 महीननि जे सफ़रनि खां पोइ, वॾे कशालनि खां पोइ वञी बगदाद पहुतो। उते हिन माण्हुनि खां पुछा गुछा कंदे वञी हुन अला सिफ़त फ़क़ीर वटि पहुतो। फ़क़ीर खे सलाम करे पेरनि ते पियो। फ़क़ीर खे चयईं, आऊं फलाणे विलायत खां हिते पंधु पियो आहियां। मुंहिंजी मालिकाणी मूंखे मोकिलियो आहे। आऊं हिकिड़े शाहूकार जो ग़ुलाम आहियां, उहो पाण त गुज़ारे वियो। हाणे उनजी ज़ाल जी ग़ुलाम आहियां। उन शाहूकार खे अलाह साईं हिकु ख़ूबसूरत जमील वासीन धीउ ॾिनी। हाणे मुंहिंजी मालिकाणी मूंखे उन जे करे मोकिली आहे त वञ फ़क़ीर खां अला सिफ़त फ़क़ीर खां इहो मालूम करे अचे त मुंहिंजे हसीन व जमील धीउ जी शादी कंहिंसां थींदी। उनजे धीउ खे अला साईं एॾो ख़ूबसूरत बणायो जो वॾा वॾा परियूं शहज़ादियूं बि हुनजे हुसन मां शर्माईंदियूं आहिनि। सो हाणे इहो राज़ मूंखे मालूम करे ॿुधा त हुनजे हसीन व जमील धीउ जी शादी कंहिंसां थींदी। सो फ़क़ीर हिसाब करे हिन खे ॿुधायो। पंहिंजे इल्म आहिर हिन खे चयईं, उनजे ख़ूबसूरत धीउ जी शादी सिर्फ़ु तोसां ई थींदी। ॾाढो ख़ुशि थियो। उहो कारड़ो ग़ुलाम इहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। वरी पंहिंजो जॾहिं रंग रूप हिन खे यादि अची वियो तॾहिं सफ़ा परेशान थी बीही रहियो। उन अला सिफ़त फ़क़ीर जॾहिं हिन खे परेशान ॾिठो हिन खे चयईं, तूं छो परेशान आहीं? कहिड़ी ॻाल्हि आहे तोखे परेशान कयो आहे? तॾहिं हिन कारड़े ग़ुलाम उन अला सिफ़त फ़क़ीर खे चयईं, ए अला सिफ़त फ़क़ीर, ए बुज़ुर्ग, तोखे त मुंहिंजी रंग ॾिसण खां पोइ मालूम थियो आहे त आऊं केॾो बदशिकिल आहियां। ऐं उन मालिकाणी जी धीउ एॾी त ख़ूबसूरत आहे जो उनजे हुसन में वॾा वॾा परियूं ऐं शहज़ादियूं शर्माईंदियूं आहिनि। सो आऊं कारो डांबर उनजी शादी मूंसां कीअं थींदी? आऊं त सफ़ा रंग जो कारड़ो भोलड़ो आहियां।
सो इहा ॻाल्हि थियणी कोन्हे। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन आयो त मुंहिंजी शादी हुन सां कीअं थींदो। सो हिन अलाह सिफ़त फ़क़ीर थोरो मुस्कराए हिन खे चयईं, काड़े ग़ुलाम खे चयईं, ए अलाह जा बंदा, हाणे तोखे परेशान थियण जी का बि ज़रूरत कोन्हे। हाणे वञ, फलाणे हंधि ॿ खूह आहिनि, हिकिड़ो ख़ज़ाने खां भरियल आहे। वञी उतां ख़ज़ानो जेको वणी सो तूं खण। ॿिए खूह में वञी तड़ कजां। गुसल करण खां पोइ तुंहिंजो इहो काड़ो रंग सफ़ा एॾो लही वेंदो जो तूं गोरो थी पवंदे। उन शहज़ादी खां बि वधीक तूं हसीन व जमील थी वेंदे। उन शहज़ादी खां बि वधीक तोखे अलाह साईं ख़ूबसूरत बणाईंदो। हाणे वञ, ओॾां वञ ऐं ख़ज़ानो बि खणजांइ, वञी उते गुसल बि कजांइ। सो इहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। फ़क़ीर जा थोराया मञणु लॻो। सो फ़क़ीर खे चयईं, हे अलाह सिफ़त फ़क़ीर, इहो ॿुधाइण जी तमामु महिरबानी। हाणे मूंखे कुझु ॿिया बि राज़ मालूम करणा आहिनि। आउं रस्ते में अचां पियो त हिकिड़ो ॿकरार मूंखे मिलियो। ॿकरियूं चारींदो मूंखे मिलियो। आउं जॾहिं समूरो अहवालु उनखे करे ॿुधायुमि, पंहिंजी मालिकाणी जी समूरो ॻाल्हि उनखे करे ॿुधायुमि, उन ॿकरार मूंखे चयो त वञी थो त पंहिंजे कम लाइ तुंहिंजे नाले चई त उन अलाह सिफ़त फ़क़ीर खां इहो मालूम करे अच त मूंखे ॿकरियूं चारींदे विरह गुज़री विया। सो हाणे उन पंहिंजे नाले ॿुधायो त आऊं कॾहिं हिन ॿकरियूं खां जिंद छॾाईंदुसि, इहो मालूम करे अचिजांइ। मूंखे ॿकरियूं चारींदे विरह गुज़री विया, तुंहिंजे नाले चई त हिन खां हिसाब करे ॿुधा त हिन ॿकरियुनि खां मुंहिंजी जिंद कॾहिं छुटंदी। सो हिन अलाह सिफ़त फ़क़ीर उन काड़े ग़ुलाम खे चयो, ॿकरार खे चइजांइ तुंहिंजी सॼी ज़िंदगी इन ॿकरियुनि जे पोयां गुज़रंदी। हिन चयो अञा कुझु ॿिया बि राज़ आहिनि। आउं रस्ते में अचां पियो त हिकिड़ो हारी मूंखे मिलियो, हिकिड़ो ग़रीब हारी मिलियो जेको पंहिंजी ज़मीन में हर पियो काए। उन ॿुधायो त मुंहिंजे ज़मीन में अलाए कहिड़ी ख़राबी आहे जो आऊं वॾा हीला हलाया आहिनि, वॾा वस कया आहिनि। जेको बि फ़सुलु खाईंदो आहियां उहो कचो ई कचो रहंदो आहे, पचंदो कोन्हे। उन हारी मूंखे चयो त वञी थो त पंहिंजे कम लाइ इहो राज़ मूंखे मालूम करे ॿुधा त मुंहिंजी ज़मीन में आख़िरकार कहिड़ी ख़राबी आहे जो आऊं वॾे महिनत कशालनि खां फ़सुलु खाईंदो आहियां, पोइ बि मुंहिंजो फ़सुलु कचो ई रहंदो आहे। सो उन अलाह सिफ़त फ़क़ीर चयो उन हारी खे ॿुधा त तुंहिंजे ज़मीन में ख़ज़ानो आहे, जॾहिं उहो ख़ज़ानो तूं कढंदे तॾहिं तुंहिंजी ज़मीन आबाद थींदो ऐं पोइ फ़सुलु पचणु शुरू थी वेंदो। हिन चयो चलो सही आहे, मां हारी खे चवंदुसि या तुंहिंजी महिरबानी जो तूं मूंखे ॿुधाई हारी बाबति। हिन चयो रस्ते में आउं अचां पियो त दरिया में हिकिड़ो मूंखे मच्छी मिलियो, आउं अचां पियो त दरिया में मूंखे हिकिड़ो मच्छी मिलियो जंहिं मूंखे ॿुधायो त फ़क़ीर खां मालूम करे अचिजांइ, मूं में अलाए कहिड़ी बुराई आहे जो आउं वॾा वस कयां थो पाणी जी गहराई में वञण लाइ, लेकिन मूं में अलाए कहिड़ी बुराई आहे जो आउं वॾनि हीलनि खां पोइ पाणी जी गहराई में वञी नथो सघां, पाणी मूंखे हेठि कोन थो चढ़े, अलाए कहिड़ी बुराई आहे मूं में। सो हुन मच्छी जो हाल मूंखे ॿुधा त उन में कहिड़ी बुराई आहे। सो हुन फ़क़ीर ॿुधायो त मच्छी खे चइजांइ तुंहिंजे वात में हिकिड़ो मोती पियल आहे, जॾहिं उहो निकिरंदो त पोइ तूं पाणी जी गहराई में हलियो वेंदे। त हुन काड़े ग़ुलाम चयो उनजी मोती कढण जो, उनजो मोती कीअं कढिजे। सो हिन काड़े ग़ुलाम खे अलाह सिफ़त फ़क़ीर ॿुधायो जॾहिं मच्छी तुंहिंजे भरिसां अचे, सो हुनजे पुछ में तूं जॾहिं हथु घुमाईंदे त उहो मोती कढंदो, उहो मोती तूं खणिजांइ ऐं पोइ मच्छी पाणी जे गहराई में हलियो वेंदो। सो इहो ॿुधी हीउ ॾाढो ख़ुशि थियो। फ़क़ीर खां इजाज़त वठी फ़क़ीर जा शुकुरीना मञींदो हीउ रवानो थियो। हीउ होरींदो अकलींदो वञी साॻे दरिया जे कप ते पहुतो।
तो साॻी मच्छी हिन जे इंतज़ार में हो, हिन जे इंतज़ार में बीठल हो। सो हिन खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। मच्छी हिन खां अहवाल पुछणु लॻो, ॾे अहवाल उन अलाह सिफ़त फ़क़ीर खां थी आयो आहीं या न? हिन चयो बराबरि आऊं उन अलाह सिफ़त फ़क़ीर वटि अचां पियो। मच्छी चवणु लॻो, ॾे त ख़बर मुंहिंजो पुछा कीअं या न? हिन चयो बराबरि आऊं तुंहिंजे बारे में पुछा कई आहे। हाणे तूं मूंखे दरिया जे हुन भर छॾ त आऊं तोखे सॼी अहवाल ॿुधायां। मच्छी हिन खे साॻी तरह पुठी ते सवार करे दरिया जे हुन कप छॾियो। मच्छी पुछा करणु लॻो, ॾे ख़बर मुंहिंजे बारे में फ़क़ीर छा ॿुधायो? सो हिन ॿुधायो त फ़क़ीर ॿुधायो तुंहिंजे वात में हिकु मोती आहे, हिकु लाल मोती आहे। जॾहिं उहो निकिरंदो त पोइ तूं पाणी जी गहराई में हलियो वेंदे, न त ईअं दरिया जे मथां ई मथां घुमंदे। हिन चयो उहो मोती कीअं निकिरंदो? हिन चयो मोती कढणु मुंहिंजो कमु आहे। हिन खे चई पुठी वरा। जॾहिं मच्छी पुठी वरियो त हिन साॻी तरह फ़क़ीर जे ॾसियल मुताबिक़ जॾहिं हिन जे पुछ में हथु घुमायो त हुन मच्छी पंहिंजे वात मां उहा साॻी मणियो कढियो, साॻी लाल हीरो कढियो। सो जॾहिं उहो हिन जे वात मां निकितो त मच्छी पाणी जी गहराई में वञणु शुरू थी वियो। सो मच्छी ॾाढो ख़ुशि थियो। हिन खे उहा मोती हाणे ॾिनी। चई हाणे इहो मोती मुंहिंजे कहिड़ी कम जी, इहो हाणे तूं पंहिंजे कमु आणिजांइ। हिन जा ॾाढा शुकराना मञी मच्छी त रवानो थी वियो। हिन उहा मोती खणी खूहनि वारे हंधि पहुतो। फ़क़ीर जे ॾसियल हंधि मुताबिक़ उते वञी पहुतो त ॾिसे त बराबरि 2 खूह आहिनि। सो हिन पहिरियों ई खूह में वञी जॾहिं तड़कियो, जॾहिं गुसुल कयईं त हिन जो जेको कारो रंग हो उहो सफ़ा गोरो थी पियो, सफ़ा यमन जो शहज़ादो थी पियो। सो हिन जॾहिं पंहिंजो रंग रूप ॾिठो ॾाढो ख़ुशि थियो, ॾाढो ख़ुशि थियो। वञी जॾहिं ॿिए खूह में पहुतो त ॾिसे त बराबरि हिते त रंग लॻा पिया आहिनि, सोन हीरा जवाहरात मणिया उन में एॾा त पियल आहिनि हद खां वधीक। हिन सौ उठ करे उहो ख़ज़ानो खयईं जेको हिन खे खपे पियो। हिन 100 उठ भराए ख़ज़ाननि जा ऐं उन्हनि सां गॾु सवें नौकर चाकर पाण सां गॾु खणी रवानो थी वियो। इहो होरींदो हकलींदो वञे त साॻियो हारी पंहिंजो ज़मीन पियो काए। जॾहिं हिन खे ॾिठईं पहिरां त सुञाणे न पियो सघे, सुञाणे न पियो सघे। सो जॾहिं काड़े ग़ुलाम सॼी हक़ीक़त करे ॿुधायो सो उहो हारी ॾाढो ख़ुशि थियो, हारी ॾाढो ख़ुशि थियो। पहिरां त इतबार न पियो करे। सो हिन समूरो अहवाल ॿुधायो हारी खे करे ॿुधाईं। हारी खे चई त हुन अलाह सिफ़त फ़क़ीर तुंहिंजे बारे में ॿुधायो त तुंहिंजे ज़मीन में ख़ज़ानो आहे। जॾहिं हू तूं ख़ज़ानो खणंदे त पोइ तुंहिंजो ज़मीन फ़सुल पचाइणु शुरू कंदो। सो हारी ॾाढो ख़ुशि थियो ऐं साॻी तरह जॾहिं ज़मीन खोटे ॾिसे त बराबरि उन में ख़ज़ानो पियल आहे। उन हारी जा सफ़ा रंग लॻी विया। उन जी तलाह ॿुधी जो हुन खे एॾा ख़ज़ाना हथ चढ़िया। सो हिन ग़ुलाम जा थोरे ई था मञींदो ॾाढो ख़ुशि थियो। ग़ुलाम हिन खां मोकिलाए अॻियां पंहिंजो सफ़र जारी रखियो। इहो होरींदो हकलींदो वञी साॻे बकरार वटि पहुतो। बकरार वटि पहुतो। बकरार त पहिरां हिन जे ॻाल्हियुनि में इतबार न पियो करे। हिन खे चई तूं जेकॾहिं उहा हुजी हा त तुंहिंजो रंग न मटिया आहे, तूं त सफ़ा गोरो लॻो पियो आहीं। अॻ में जेको ग़ुलाम हितां गुज़र कयो उहो त रंग जो सफ़ा कारो डांबर हूंदो। सो हिन जे ॻाल्हियुनि में इतबार न पियो करे। पोइ जॾहिं इतबार कयईं तॾहिं हुन ग़ुलाम सॼी हक़ीक़त करे हिन खे ॿुधायो। हिन खे चई त हुन अलाह सिफ़त फ़क़ीर तुंहिंजे बारे में ॿुधायो तूं सदाईं हिन ॿकरियुनि जे पोयां हूंदे, तुंहिंजी ज़िंदगी हिन ॿकरियुनि सां गुज़रंदी। सो तूं सदाईं
इन ॿकरनि जे आज़ार में हूंदे। उन ॿकरा जॾहिं इहो ॿुधो सो हुन जा त पिता सड़ी विया। सो ग़ुलाम खे चई जेकॾहिं मुंहिंजे नसीब में इहे ॿकरियूं लिखियलु आहिनि त आऊं इन ॿकरनि सां गॾु सही। सो हिन ॿकरा खां मोकिलाए पंहिंजो सफ़रु अॻियां जारी रखियो। इहो उरींदो अकलींदो अॻियां रवानो थियो। वञी हुन शाहूकार जे ॻोठ में पहुतो जंहिंजो हीउ ग़ुलाम हूंदो हो। सो पंहिंजे मालिकाणी जे घर वियो। हिन जी मालिकाणी जॾहिं हिन खे ॾिठो त सुञाती त कान, छाकाणि त हिन जो रंग सफ़ा गोरो हो, सफ़ा यमन जो शहज़ादो हो। सो दिलि में हिन जी मालिकाणी ॾाढी ख़ुशि थी। दिलि में सोची त मुंहिंजे धीउ जी अलाह ॿुधी जो हुन खे अहिड़ो हसीन व जमील शहज़ादो पढ़ण लाइ मोकिली, हाणे इंतज़ारु वरी कहिड़ो। सो हिन झटिपट में मौलवी घुराए पंहिंजी धीउ जी शादी उन साॻे काड़े ग़ुलाम सां कराई, छाकाणि त हिन जो रंग उन खूह में गुसल करण बाद सफ़ा गोरो थी पियो, सफ़ा यमन जो शहज़ादो हो। असुल में त हू काड़ो ग़ुलाम हो। सो हिन सां कराए छॾियईं। जॾहिं शादी राति थी तॾहिं उन शाहूकार जी धीउ हिन खे चवणु लॻो, पंहिंजे मुड़ुस खे चवणु लॻो त मुंहिंजी अलाह साईं ॿुधी जो तव्हां जहिड़े ख़ूबसूरत शहज़ादे सां मुंहिंजी शादी कराई। सो मुंहिंजी त अलाह ॿुधी। तॾहिं हिन काड़े ग़ुलाम सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। हिन खे चई आऊं न शहज़ादो न बादशाहज़ादो, आऊं साॻियो काड़ो ग़ुलाम आहियां जंहिंखे तव्हां बगदाद मोकिलियो। आऊं उते वियुसि त उते उन अलाह सिफ़त फ़क़ीर मूंखे ॾस ॾिनो। आऊं उन खूह में गुसल कयुमि। गुसल करण खां पोइ मुंहिंजो रंग ही गोरो थी पियो। आऊं यमन जो शहज़ादो आहियां, हक़ीक़त में आऊं साॻियो तव्हांजो काड़ो ग़ुलाम आहियां। सो जॾहिं हिन जी ज़ाल उहो सॼो हक़ीक़त ॿुधो तॾहिं ॾाढो ख़ुशि थियो। हिन खे चई जेकॾहिं तूं काड़ो ग़ुलाम आहीं तॾहिं बि सही, अलाह साईं तोखे हसीन व जमील मूं लाइ बणायो आहे। हाणे आऊं अलाह साईं जा कहिड़ा शुकराना न मञां। हिन उहा ॻाल्हि पंहिंजे सस खे ॿुधाई। हिन जी ससु जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो पहिरां इतबार न पई करे, हिन जी ॻाल्हियुनि में इतबार न पई करे। ऐं जॾहिं हिन जे सस खे सॼी ॻाल्हि सम्झ में आई सो उहा बि ॾाढी ख़ुशि थी। पोइ त हिन 100 ऊंट ख़ज़ाने जा भरे आंदा। उन्हनि मां हिकिड़ो सुठो बादशाही महल तयारु करे वॾे ठठ सां ज़िंदगी गुज़ारणु लॻो। पहिरां उहो साॻियो ग़ुलाम बुखनि ते हूंदो हो, कॾहिं हुनखे मानी मिलंदो त कॾहिं ईअं बुखियो पेट सुम्हंदो। जॾहिं हिन पंहिंजा ठठ ॾिठा सो अलाह साईं जा शुकराना मञींदो हो, अलाह साईं जी इबादत में पूरो टाइम ॾींदो हो। कल्ह ॾिठा हुआसीं त इहो साॻियो काड़ो ग़ुलाम पंहिंजी ज़ाल ऐं पंहिंजे सस सां गॾु हयाती जा बाक़ी ॾींहं वॾे ठठ सां गुज़ारे रहियो हो। दोस्तों उमेद कयां थो थी कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। दोस्तों जेकॾहिं तव्हां असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब कंदा ऐं हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कंदा। तो मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।